तव्हां ते इल्ज़ाम आहिनि त तव्हां पैसनि एवज़ नौकिरियूं जेको आहे उहो विकिरो कयो था। कहिड़ी रीत जेको आहे इहो तव्हांजो नेटवर्क कमु करे थो? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त इहो जेको इल्ज़ाम आहे त तव्हां पैसनि ज़रिए नौकिरियूं फ़रोख़्त कयो था, तव्हां चवण जो मतिलबु इहो आहे। नेटवर्क खे तव्हां छॾियो, नेटवर्क त असांजो वसी आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तव्हां कमीशन जो इम्तिहान पास कंदा हो, जंहिं ते बेस हले पियो अॼुकल्ह जहिड़ो हले थो त बाबा सिंध पब्लिक सर्विस कमीशन। सिंध पब्लिक सर्विस कमीशन, सिंध बि कटियोसि, पब्लिक बि कटियोसि, बाक़ी पोइ हिते छा रही? कमीशन। कमीशन ते ज़ोर ॾे। सर्विस असांजो सॼो जेको सर्विस बाबा बाद में कंदा न, पास त करणु ॾियनि पहिरियों, सही। कमीशन में फाथा आहिनि हिन महिल, सर्विस बाद में मिलंदनि। असांजो जेको सॼो नेटवर्क कमु कंदो आहे उहो कमीशन ते कंदो आहे। सिंध खे बि कटींदा आहियूं, पब्लिक खे बि कटींदा आहियूं, सर्विस खे बि कटींदा आहियूं। सर्विस बाद में ॾींदासीं सही। जॾहिं माना उन्हनि खे नौकिरी मिलंदी। बाक़ी आहे मेन शइ कमीशन। असांजो मेन फोकस, असांजो छा, असांजा जेके बि नेटवर्क आहे, असांजा जेके सीनियर आहिनि, उन्हनि सभिनी जो फोकस कमीशन ते आहे। त हाणे तव्हां नौजवाननि खे इहो सम्झणु घुरिजे त सिंध सर्विस पब्लिक कमीशन बस माना फोकस जेको सिर्फ़ु कमीशन ते आहे। अच्छा, कहिड़ी नौकिरीअ जी जेको आहे केतिरो रेट आहे? ॾिसो, जेतिरो तव्हां गुड़ विझंदो ओतिरो मिठो थींदो, इहो त हाणे तव्हांखे बि ख़बर आहे। मिसाल तव्हां जे लाइ काई नई ॻाल्हि कोन्हे। जेके बि नौकिरियूं आहिनि, तव्हांखे जेतिरी माना पावरफुल नौकिरी खपंदी, जेतिरो वॾो ग्रेड खपंदो, उनजो ओतिरो रेट हूंदो आहे। ऐं इहो मां नथो चवां, इहो ईअं सम्झो, हे मुंहिंजूं जेके मोबाइलियूं पयूं आहिनि, हीअ रेट आहिनि, अगरि तव्हां सम्झी सघो था। अच्छा, इहो रेट इहो कीअं भला? हे तव्हांजो डायरेक्ट अची वियो कमीशन पास, जेके 17 ग्रेड में अचनि था न असांजा नौजवान, 5 करोड़। उन खां पोइ जी साईं, 5 करोड़ रुपया? 5 करोड़। सही। उन खां पोइ अचो तव्हां हेठि 16 ग्रेड ते, उन में बि पावरफुल सीटियूं ईंदियूं आहिनि। उन में का मज़ाक न, रजिस्ट्रार वग़ैरह बि वॾी लेवल जा माण्हू ईंदा आहिनि, 1.5 करोड़। उन खां पोइ अञा हेठि अचु, तुंहिंजो 11 ग्रेड में जेके सीनियर क्लार्क लॻंदा आहिनि, साईं वॾो उन्हनि जो हिसाब किताब हूंदो आहे। हे अची वियो तव्हांजो, इन में ASI वग़ैरह बि लॻंदा आहिनि, 60 खां 70 लख। हे रेट आहिनि असांजा। अच्छा। हा, हिन ते फ़ोन ईंदी, सम्झी वेंदा त बाबा हे 60-70 लख वारो ग्राहक आहे। हिन ते ईंदी त माना करोड़ खां 2 करोड़नि जे विच में थी हले पई गेम। हेॾे काल आई त हे माना ख़ासम ख़ास आहे। अच्छा, ऐं 1 खां 4 वारा उहे? भई ख़बर ई, ग़रीबत मुंहिंजी लेवल ई न आहे न, रूबरू ही मोबाइल ॾेखार, मां हे 1 खां 4 खण। 1 खां 4 वारा जे लाइ तव्हां कीपैड रखी आहे? हे नाश्तो आहे न, हे न बूफे ऐं डिनर त हे त नाश्तो आहे न। 1 खां 4 में छा थो मिले? इहो त असां बस निकितासीं ॿाहिरि, ईअं पिकनिक ते निकितासीं, 1 खां 4 वारी आहे त माना इहो सभु नाश्ते में पैसा असांजा हलिया वेंदा आहिनि।